तलार मां वधीक ख़बर पहुचाईंदासीं। कुछ ॾींहं पहिरियां ज़मीनी तकरार वारे मामले तां क़तल थी वियल औरत नाज़िया माछी जे क़तल केस में मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ माछी बिरादरीअ पारां एहतजाज कयो वियो आहे। शबीर मिराणी खां इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। शबीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मेन बदीन बस स्टॉप हैदराबाद रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि सुधीर माछी, बावल माछी, अमीरदादी माछी, रुखसाना माछी ऐं ॿियनि जो चवणु हो त 1.5 महीने खां वधीक जो अरसो थी वियो आहे, पर पुलिस पारां ज़मीनी तकरार तां असांजे क़तल थी वियल औरत नाज़िया माछी जे क़तल में मुलविस मुख्य मीर इमरान टालपुर, इमरान उर्फ पप्पी ख्वाजा, राजा मुमताज़ ख्वाजा खे गिरफ़्तार न पई करे। हिननि जो वधीक चवणु हो त जवाबदार बाअसर आहिनि। पुलिस उन्हनि सां मिली करे असांजी न्याणी जो खून लोड़णु चाहे थी। हिन वक़्तु बि बाअसर जवाबदार सरेआम हली रहिया आहिनि। पुलिस उन्हनि खां ॻरी रिश्वत वठी करे हिननि खे गिरफ़्तार न पई करे। हिननि सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, सेशन कोर्ट बदीन, SSP बदीन ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नाज़िया माछी जे क़तल केस में मुलविस मुख्य जवाबदारनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे असांजी न्याणी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में हिननि पारां एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी।